तो उनके फैसले जी हा कयूं ऐं सुठो कमु आहे फैसला थी वञनि इलाइक़े में अमून थी वञे इन खां मथे ॿी का इबादत कोन्हे। असां चवंदासीं त अलाह करे जीअं संगत हले थी अलाह उन्हनि खे बि कचे वारनि खे बि इहा सिद्ध ॾिनी आहे ईमान ॾिनो आहे क़ुर शरीफ़ खे न्याणियुनि खे पीरनि खे दोस्तनि खे उन्हनि इज़त ॾिनी आहे। असां इन ॻाल्हि में ख़ुशि आहियूं। फैसला थी वञनि त असांखे इन खां मथे ॿियो कोन्हे। छा आहे त फैसला थींदा त तरक़ी ईंदी असांजे उबाड़े में असांजे ज़िले में ऐं नंढड़ा ॿार पढ़ंदा हर को ख़ुशी सां पढ़ाईंदो ऐं असां इन ॻाल्हि ते ख़ुशि आहियूं। फ़ैसिला थियणु खपनि। असां फ़ैसिले ते बिरादरी खे असां इहो अर्ज़ु कंदासीं त महिरबानी करे चई क़ुर शरीफ़नि ते उन्हनि खे इज़त ॾिनी आहे उन क़ुर शरीफ़ ते ऐं असां सभई संगत खे ॾिसी करे उहे माण्हू पुरअमन रहनि ऐं पंहिंजो कंहिं क़िस्म जी अॻिराई न करनि। असां सभई कचे वारे दोस्तनि खे अर्ज़ु कंदासीं उनमें शर बरादरी हुजे सीलरा बरादरी हुजे दौंदू बरादरी हुजे भुट्टा बरादरी हुजे सोलंगी बरादरी हुजे जेका बि आहिनि तर्त बरादरी हुजे सभु पंहिंजो अमुन सां रहनि सभु भाईचारे सां रहनि सभई असांजा भाउ आहिनि ऐं महिरबानी करे पाण में उन्हनि जो जेको वेझड़ाप थिए उहो बहितर आहे। पाण में ॻाल्हि ॿोल हले उहे ज़मीननि जी उन्हनि खे मोकला मिलनि। असां इन ॻाल्हि ते ख़ुशि आहियूं। कुछ टाइम खां वठी अमन काफ़िलो हले पियो दोस्त कचे भी विया अमन जो हिकिड़ो पैगाम खणी क़ुर पाक न्याणियूं जंहिंमें धुरियूं भी आमदा थियूं ऐं क़ुर पाक ऐं न्याणियुनि खे सुठी मोट ॾिनी। तंहिंखां पोइ जंहिंमें जतोई सरदार या मार सरदारनि वटि भी दोस्त विया। अॼु असीं तव्हां वटि पहुता आहियूं मौला बख्श सां भी मिलियासीं तव्हां वटि पहुतासीं ऐं तव्हां कहिड़ो मैसेज ॾियो ऐं इन अमन काफ़िले खे तव्हां कहिड़ी वर्दी ॾियो था कहिड़ी अदा असां जेके माण्हू पहिरियों ई तव्हांखे इज़त ॾेई चुका आहिनि तव्हां सां वाइदा करे चुका आहिनि उहे माण्हू जेके मुतासिरीन आहिनि जिन जा माण्हू मारिजी चुका आहिनि उन्हनि तव्हां सां वाइदो कयो आहे त असां पुरअमन रहंदासीं। असांजी उन्हनि खे इहा तलक़ीन आहे त क़ुर न्याणियूं सैयद मोज़दीन सां जेको वाइदो कयो अथऊं उन जा पाबंद रहे भली उन्हनि खे पंहिंजी जान ॾियणी पए लेकिन उन जी इनारफ़ी न करे। उन में फायरबंदी आहे खसको ख़तमु थियणु घुरिजे हिक ॿिए सां हिक ॿिए जा घटि गिटियूं सभिनि बिरादरियुनि जे लाइ ईअं न जो हिकिड़ी बिरादरी जे लाइ जंहिंमहिल सभु उन ते अमल कंदियूं त इनशाला इहो मसइलो हल थींदो। छो जो मसइलो को हिकिड़े ॾींहं में हल थियण जहिड़ो न आहे इहो टाइम वठंदो लेकिन जेका तव्हांजी कोशिशि आहे स्पीडी थिए अलाह कंदो। असां चऊं था जेकॾहिं सुबुह ताईं थिए त ॿिए ॾींहं ताईं न रखिजे। न्याणियूं सभु जूं सांझियूं आहिनि असांजो ख़ुदा न ख़ास्ता को अहिड़ो जहिड़ो ई कोन्हे बिरादरियुनि जो पाण में न अलाह इहो कॾहिं कंदो। हर कंहिं माण्हू जो कमु आहे त कंहिं न्याणी जे मथे ते रो रखे भली सीलनि जी न्याणी आहे शरनि जो हक़ आहे शरनि जी न्याणी आहे त सीलनि जो हक़ आहे ॿिए कंहिंजी क़ौम जो न्याणियूं सभु जूं सांझियूं इहो अमल न थियणु घुरिजे। असां इन खे निंदियूं।